बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मखदूम साहब ने बरसे के मौके ते स्टेज ते बैठल मेज़बान हेठ बैठल पंजाब के मेहमान मुंहिंजे तरफ़ों अस्सलाम साईं त काथों ईंदा असांजा दोस्त कुझु मुशाइरे जा शाइर पढ़ी आया ऐं आम सुनत के ख़्याल सां पढ़ा शान बिताई फरमाए थो त थकिया लिखन थे चढ़ चिटाई चोटी जे कोई हो त पूरे त भाव मिले भेद उथी वाले में छंदवार करे छो हिकड़े हाथ में जो कार तबे पुछदा हे कार छाजो तो उन जैसे सुभान नदी में बरसिया उहा बरसिया तो उन जैसे सदा लेकिन वही से छोटा बन कुछ नहीं कहीं दोस्त अल्लाह की जैसे दादा सिद्धू चाह उठाए ताने कहे दुनिया हुई कयामत के छोड़ना है अना कहते सितम रबी सितम कोई छोड़ना है हो कुछ तो रहा नहीं उनका तारीख को ना है हो सिकंदर की साजो वो नक्शा बचाना है वो वीरा चंद वहां का नदी बिना की जुड़ा अदा मुकाते ताकत बना वह कादा अल्लाह के सजा के सीने में सुई वह कादा अल्लाह के घड़ी कोई ना वह कादा अल्लाह के और सारी ना है तीजा बोले अल्लाह वारिया नदी बिना की सजा जुड़ा जुड़ा जारिया अल्लाह से सुबह सलाह मुस्तफा अब तो सही इसमें दम हुसैन कहा है जमीन के छत पर अलम मेरे हुसैन का है काफियों बता दो मुझे ये नमाज तब पढ़ते जो ये करम की मेरे हुसैन का अर्जुन सैयद नूरानी नामी आया कर आका एहसान मुस्तफा पहले दरबार के तेरे में देखे कर रहमान के मुस्तफा तू सहारा कायनात को सरदार मूसा बदनी तू सहारा कायनात को सरदार मूसा बदनी रहबर आदम को नबी आधार ईसा बदनी तुझे फले उजानी ढकोई ऐसा बदनी तुझे फले तो जगरोशन पनाही कुदरत ऐसा बदनी तू रहमान नबी जो आराधी करते रहमान मुस्तफा नूरानी नाम यारा करा का एहसान मुस्तफा पाटे दरबार के देखे कर रहमान मुस्तफा तू अख्तियार अहमद का सरकार से कायनात सरकार अहमद का वारिस कायनात जो हमारा तुझको सता के सुना खिकार हुआ ताकत जो सर बख्शियाने उम्मत का उधर तुझी दर्जात जो तुझे पहले मिले गंजा अता की रहे नायात जो फकान का बकासे लोटना जीरा अजान मुस्तफा नूरानी नाम यारा करा का एहसान मुस्तफा पहले दरबार के है देखे कर सरकार मुस्तफा तुम बचारा प्यारा मोहम्मद मुस्तफा तुम बचारा प्यारा मोहम्मद मुस्तफा की असान को सब दिया तुझे बोया मुझे करके सहारी मुर्तजा की सब सदीदा तो के साई तू नबी खुदा की साथ तुझे मोहब्बत में माफी तू हाथी खुदा की खुदा मुझे तो खास पूजा तुम महबूब सुभान मुस्तफा नूरानी नाम यारा करा का एहसान मुस्तफा पहले दरबार के तेरे मेरे के करम मुस्तफा अर्जुन का तुझी तारीफ करवा गई छा तारीफ है अरदान करे तुझी तारीफ करवा गई छा तारीफ तुझी अरदान करे तीह बर्बादे रंग पालन से सारा तुझे को परेशान करे आप सीने जो आखो उदो हो हानी थी जाचे हाथी हसरबे उदो से
नूर नूरानी नाम यारा करा का एहसान मुस्तफा पहले दरका कते नबी देखे करबला मुस्तफा करबला तमाम बेहतरीन हीर सुनो शायर मोहतरम जनाब हुसैन बख्श मोहब्बत में से गुजारिश आ दो अच्छे ऐ पांच तकलीफ पेश करे जनाब हुसैन बख्श मयसर जिस शहीद जो रुतबो आशिना जिस शहीद जो रुतबो आशिना आए जन्नत फरदौस में कंजो मोरा वाला पाना जिस शहीद जो रुतबो आशिना शहीद जिंदा है जिंदा हमेशा याद शहीद जिंदा है जिंदा हमेशा याद बाकी बना वाली जिंदगी है कब्र सुनसान आए जिस शहीद जो रुतबो आशिना वादे जो कुरान फरमाए शहीद जिंदा है वादे जो कुरान फरमाए शहीद जिंदा है कान का नसीब पंजो फरमायो कुरान है जिस शहीद जो रुतबो आशिना अवल आखिरत मौत वाली कोई वजूद अवल आखिरत मौत वाली कोई वजूद नहीं मिट्टी जो तुमको मिट्टी की को नादानी इंसान आए जिस शहीद जो रुतबो आशिना आए शहीद अब्दुल रहमान जो रुतबो शहीद जो हासिल होके शहीद अब्दुल रहमान जो रुतबो शहीद जो हासिल होके बस वाले के शहीद ने मखदूम अब्दुल रहमान आए जिस शहीद जो रुतबो आशिना करबला के शहीद की आंगन में किसको हिसाब आए करबला के शहीद की आंगन में किसको हिसाब आए शहादत से किसको वरदत संगो दान आए जिस शहीद जो रुतबो आशिना आए अजा यजीद के कलजा यजीद तू भी दे आखिर थी बना अजा यजीद के कलजा यजीद तू थी भी दे आखिर बना शहीद कयामत ताई जिंदा मोहब्बत तो मस्तान आए जिस शहीद जो रुतबो आशिना एक अड़े हजार वक्त दिनी करबला में फतवा हसन एक अड़े हजार वक्त दिनी करबला में फतवा हसन थे जो मोकी गड़ा लश्कर कोरण में नूर हुक्मरान आए जिस शहीद जो रुतबो आशिना आए करबला के वाक़े का जो वाक़े जो थोड़ा शहर में करबला के वाक़े का जो वाक़े जो थोड़ा शहर में उते जिंदा इस्लाम हुसैन कयो इते शहीद जो रहमान आए जिस शहीद जो रुतबो आशिना आए शहीदन के दिल मुझी बेटा तारीख आए मोहब्बती शहीदन के दिल मुझी बेटा तारीख आए मोहब्बती दुनिया आखिरत आही मैं हर को आयो इतने मेहमान आए जिस शहीद जो रुतबो आशिना आए जन्नत फरदौस में गंजो मोरा रखवाला फलाना सोनी बेटा मोहतरम जनाब मोहब्बत में से इन अभी कॉन्फ्रेंस में मां शुक्रगुजार आया मोहतरम जनाब कामराना दासकुबर जो पाण चेयरमैन टाउन कमेटी से ठार जाए साईं के प्रोग्राम में चर्चा का अधिकार चवा दो ए पिण मां शुक्रगुजार आया अगलो चेयरमैन टाउन कमेटी से ठार जा मोहतरम जनाब गुलाम मुस्तफा लुल साहब ए असा रेडियो पाकिस्तान खेत्र जो टीम मोहतरम जनाब अली बख्श मरी साहब एजाज अहमद फलो साहब जो शुक्रिया अदा तो क्या उन खां अलावा असांजे सिंध एजुकेशन फोरम खैरपुर जा जेके उहिदेदार आहिनि खैरपुर खां मोहतरम जनाब फिरोज अहमद खासकई साहब मोहतरम जनाब अजीजुल्लाह मंगी साहब लतीफ़ ॾिनो चांडियो ऐं असांजो नौजवान शाइर मोहतरम ज़ीशान हैदर शेख साहब जो पाण कबूल खां आयो आहे मां साईं जन खे भलीकार चवां थो ऐं असांजो समाजी अॻुवान मोहतरम जनाब
इमरान अली भट्टी साहब जो गिरफ्त का कई मां बि प्रोग्राम में साईं के अचण ते दिल जे घर सां भली कार चवां थो हींअर पंहिंजी भेटा तकलीफ़ पेश करण जे लाइ मां गुज़ारिश कंदुसि सुगर जनाब मोहतरम हाकिम अली रिंद साहब के तो वो अचे मोहतरम जनाब हाकिम अली रिंद अस्सलाम वालेकुम अल्लाह 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 बरमर एक सूर्य हो राता वो कुड़ी बुढ़े कटक सा हो सफिन जो अड़न जो आधार तोने हुजन सुबार तब बाह में सोनू होई साजो नौकर नवा नवा असी सब कहीं सोने जे सदते आया सोनू होई साजो नौकर नवा नवा पयो तो हुकुम लाए हर हर नवा नवा सोनू होई साजो नौकर नवा नवा पयो तो हुकुम लाए हर हर नवा नवा को कब कमर किरोने आजिज बंदा थी आया ये सितारन जा नाला को कब कमर किरोने आजिज बंदा थी आया वहदानियत जा वाह वाह वाजातन वजाया उभरन रहन था के अख्तर नवा नवा सोनो वही साजो नौकर नवा नवा पयो तो हुकुम लाए हर हर नवा नवा उन जे अमर में जिन्सूं अरना हजार उन जे अमर में जिन्सूं अरना हजार तारीफ़ लाए तंहिंजे तुरतों तयार सब सोज जहिड़ा बि उन जा सदगर नवा नवा सोनो उहो ई साजो नौकर नवा नवा पयो थो हुकुम लाए हर हर नवा नवा मेट महदी मुहाबे मदायूं मिठा मेट महदी मुहाबे मदायूं मिठा अस्करीअ जो इसम थी त एहसान कर मेट महदी मुहाबे मदायूं मिठा अस्करीअ जो इसम थी त एहसान कर नाज परवर न कीअं तकिए ॾे तके नाज परवर न कीअं तकिए ॾे तके दर्द वारन समूरन जो दरमान कर दर्द वारन समूरन जो दरमान कर पंतन जे प्यास धारा ये जान जिंदगी आ पंतन जे प्यास धारा ये जान जिंदगी आ उल्फत सवाए अजीबन बेकार बंदगी आ अहमद अली जी आहे आधार बोझनन के अहमद अली जी आहे आधार बोझनन के कब्र शर्म ईंदा कब से ही बोझनन के उन्हनि जे आसरे ते दरिया में दंगी आ पंतन जे प्यास धारा ये जान जिंदगी आ उल्फत सवाए अजीबन बेकार बंदगी आ हसनैन पाक हामी हरदम हबीबा जेके हुसैन हुसैन कंदा हसनैन पाक हामी हरदम हबीबा जन जी तलब जन के तन जा तबीबा ताई क़यामत थींदी तन के नका तंगिया पंतन जे प्यास धारा ही जान जिंदगी आ उल्फत सवाए अजीबन बेकार बंदगी आ 12 जन जी बाई उल्को न को उन्हनि खे 12 जन जी बाई उल्को न उन्हनि खे सारींदा से रहन था चाहत मां 14 के तरंदा वे जन के तनला तशनंगी आ पंतन जे प्यास धारा ये जान जिंदगी आ उल्फत सवाए अजीबन बेकार बंदगी आ सुगल तो चए त मोमिन जी दौलत छा दौलत दुरूद आहे दान पढ़ो दुलार दौलत दुरूद आहे दान पढ़ो दुलार सलात के सीने में साजवा सोजवार रिठायो रे तेड़ी रहमान तन रंगिया पंतन जे प्यास धारा ये जान जिंदगी आ उल्फत सवाए अजीबन बेकार बंदगी आ साईं तमाम खूबसूरत मोहतरम जनाब हाकिम अली रिंद साहब इन अदबी कॉन्फ्रेंस में मां हींअर सुहिणे शाइर मोहतरम जनाब ज़ाहिद तुनियो साहब खे गुज़ारिश कंदुमि त उहे अचनि ऐं पंहिंजा तकलीफ़ पेश कनि मोहतरम जनाब ज़ाहिद तुनियो शहीदन मखतूमन जो मान वॾो आहे सिंध सॼो शहीदन मखतूमन जो मान वॾो आहे सिंध सॼे में उनजे करे थोरो अक्षर जो मान वॾो आहे तारीख़ खे वरकनि खे ज़ुबर थींदो रहंदो मखतूमन जो सिंध सॼे में शान वॾो आहे मखतूमन जो सचल वारो सच
सचल सारो सच सची गाल सचल जी सचल सारो सच सची गाल सचल जी अंदर जेको कच कोरे कढो वठे दोस्तो वेठो मुंहिंजे साओ सिंधू सचल वेठो मुंहिंजे साओ सिंधू सचल परुड़े पखे ॾिठम सदा सुपिन रहा परे नाने रहा सीनो रुगो साथ करे सघो तमाम खूबसूरत मोहतरम जनाब ज़ायक़िन ऐं मां गुज़ारिश थो कयां जेके शाइर हज़रात सुगड़ा आहिनि ऐं जेके मकाला लिखी आहिनि त महिरबानी करे उहे मकाला ऐं शाइरी असां वटि जमा न कराइनि जीअं आईंदा सूमर में ऐं उन खां अलावा मखदूम अब्दुर्रहमान शेख ट्रस्ट जे तरफ़ां असां हिकु अदबी सिलसिलेवार रिसालो बि कढण वञी रहिया आहियूं जेको मुंहिंजी अदालत में मां दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त जेके बि अदबी मवाद ऐं तहक़ीक़ जेके आहे उहो महिरबानी करे पहुचायो त जीअं सिलसिलेवार रिसाले में उन्हनि खे जॻह ॾेई सघिजे इन प्रोग्राम में अदबी कॉन्फ्रेंस में अचण ते असांजो मोहतरम जनाब उस्ताद अहमद सातो मोहतरम जनाब कलीमुल्लाह खिलजी ऐं समाजी अॻवान मोहतरम हलीमुल्लाह सुमरो ज़हूर बख्श गिला मोहतरम जनाब अब्दुल मजीद मरी साहब ऐं तालीमदार मोहतरम जनाब लुत्फ़ अली सातो साहब ऐं असांजो स्कॉलर मौजूद स्कॉलर जे ॿार स्टाल बि सजायो आहे किताबनि जो मोहतरम जनाब नवीद नाज़ साहब इन जो मां दिलि सां तहे दिलि सां शुक्रिया अदा थो कयां ऐं उन खां अलावा असांजे प्रोग्राम में शरीक थियो आहे जनाब मोहतरम आसिफ लाखाई साहब जेको पाण तालीमदार बि आहे साहबी बि आहे मां बि खेसि इन प्रोग्राम में अचण ते भलीकार चवां थो हींअर आख़िरी सुगड़ ऐं उन खां बाद में असां मकाला जी निशस्त तरफ़ हलंदासीं मोहतरम जनाब ज़ुल्फ़कार अली लगारी जेको पाण नारे ते कई आयो आहे मोहतरम जनाब ज़ुल्फ़कार अली लगारी खे गुज़ारिश आहे त अचे ऐं पंहिंजी तक़रीर पेश करे सारी रात सुबह जागी जन याद कयो तंजी अब्दुल लतीफ के मिट्टी लगो मान कोड़े कन सलाम आतन चुगमन साईं हाजी साहब जी दर्शन कई सभी दोस्तों के सलाम ही सारो सिंगार कुर्बान करे का ही सारो सिंगार कुर्बान करे का दरबार संसार कुर्बान करे का नगर नेक काब के इश्क में कहानियाँ नगर नेक काब के इश्क में कहानियाँ जिस्म जानवर वारा कुर्बान करे का हिसाब सिंगार कुर्बान करे का दरबार संसार कुर्बान करे का विसी रंग कल रंग हरो हास वयवा विसी रंग कल रंग हरो हास वयवा माकी दार गुलदार कुर्बान करे का हिसाब सिंगार कुर्बान करे का दरबार संसार कुर्बान करे का छाता खूब महबूब सदे प्यार दिनवा छाता खूब महबूब सदे प्यार दिनवा इरादा गुलदार कुर्बान करे का सार सिंगार कुर्बान करे का दरबार संसार कुर्बान करे का हबीब तुझे हुस्न जलो जनाब का जो नथींदो हबीब तुझे हुस्न जलो जनाब का जो नथींदो खता तेरा कटा कदम पर सबाब का जो नथींदो किथे मुजमिल किथे मुदस्सिर किथे कुरान में किथे मुजमिल किथे मुदस्सिर किथे कुरान में किताब पोया किताब का जो नथींदो हबीब तुझे हुस्न जलो जनाब का जो नथींदो खता तेरा कटा कदम पर सबाब का जो नथींदो तकरमा किरियल कनम करे तो खुदा जो मुकर्रर तेरे फरस्तो तकरमा किरियल कनम करे तो खुदा जो मुकर्रर तेरे फरस्तो पर दुरूद तोते पढ़न जो कदे साथ कंका जो नथींदो हबीब तुझे हुस्न जलो जनाब कंका जो नथींदो खता तेरा कटा कदम पर सबाब कंका जो नथींदो हथन चपन गलन करे हसीन सदन हिते तमाम हथन चपन गलन करे हसीन सदन हिते तमाम मगर हजार वर्षे हसीन तुआ हिसाब कंका जो नथींदो हबीब तुझे हुस्न जलो जनाब कंका जो नथींदो खता तेरा कटा कदम पर सबाब कंका जो नथींदो
कमर जोरा अदीब कोनी खिलत खुदा बनाए कमर जोरा अदीब खिलत खुदा बनाए मगर नजर नूरी का निसाब को लगता नजर नूरी निसाब को करे के जान को थींदो हबीब को वतन चलो जनाब को जान को थींदो पता के पता कर शबाब को जान को थींदो सना मुसर करे तो साथी से नाच जाती नो सना मुसर करे तो साथी से नाच जाती नो हबीब को हुस्न चाहत हिजाब को जान को थींदो हबीब को हुस्न चलो जनाब को जान को थींदो पता के पता कर शबाब को जान को तमाम खूबसूरत मेरे इन अभी कॉन्फ्रेंस ते बताएंगे मकाला निशस्त हीर मकाला पेश करला गुजारिश मंदुस असान नौजवान लोग के शायर जेजा तहकीक का किताब शायर थे पीएचडी स्कॉलर मोहतरम जनाब खावतुल लाल साहब की गुजारिश है वचन मकाला पेश कर कोशिश करिए और मकाला मुख्तसर तक पेश करेंगे वो जमा करेंगे कि आइंदा साल सोमने में साल के शायद कर सकते मोहतरम जनाब खावतुल लाल साहब उनका लगा इन प्रोग्राम में सा मखदूम शहीद अब्दुर्रहमान लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड ॾींदा से जेके शोभा हूंदा असांजा सहाफ़त हेल्थ सिहत तालीम समाजी अदब के शोबे सो ये भी अच्छा लगा आज में दोस्तों के अवार्ड नामदा मोहतरम जनाब खावतुल लाल साहब जिलो जो ना बाजब लिया ना जिलो जो ना बाजब लिया ना रियत पे रियत मुनी तू सफर तू शाम उजाड़ ना तोहफे मालूम सबकी स्टेज पे बैठे तमाम माना शख्सियत तमाम ना मेहमान आने करे नाले के समाज में पर पंज शोभन जा तमाम कदम मुकबर नाला है असां के लिए उत्साहित शख्सियत में के स्टेज पे मौजूद हैं सच्ची गाल है उन्होंने लेखकन के असां पढ़ी करे स्टेज पे ॻाल्हाए सघंदा साॻे नमूने साम्हूं वेठल मौजूद मेहमान मखदूम शहीद के उस मुबारक के आए पांडिया हक मौजूद हिकड़ी रुकेश कंदुस साईं इनायत बलू साहब खां इजाज़त वठंदे त अक्सर करे मकान वारा साईं जी रिवायत मुख्तसर पढ़ो है एब्स्ट्रैक्ट पढ़ो है सब जमा कराए सके जॾहिं त रिसर्च जो कम है वो इंतहा ॾुखियो अमल है इंतहा ॾुखियल लम्हनि मां थोड़े सारा रेफरेंस गॾु करे मौक़िफ़ के पास को मकान तैयार करता है उन्नत के लायक को मुख्तसर करते हैं मुकम्मल टाइम में बताते हैं अक्सर करे अदबी मैगज़ीन में अदबी प्रोग्राम में लिखा रवायत में है मकान के टाइम ना है जितना रिसर्च के टाइम में था जो तहकीक के टाइम में था जो इधर वक्त के केदा ऐं ॿी ॻाल्हि त हिते त मकाला मां सम्झां थो 2 या 3 असांजो दोस्त वेठो आहे मां कोशिशि कंदुसि त हिन मकाला खे मुख़्तसर कयां जमा ज़रूरु करायो पर कोशिशि इहा हूंदी त हिन मकाले जे अंदरि जेका इंफॉर्मेशन आहे ईंदड़ जेके माण्हू आहिनि असां वटि कांतिड़ आहिनि उन्हनि ताईं को मैसेज असां कन्वे करे सघूं जेको असां पहुचाइणु चाहियूं था या हर साल साईं मखदूम साहब हेॾी महिनत करे हेॾी कोशिशि करे हिकिड़ो वॾो शानदार प्रोग्राम करे सो मुंहिंजो जेको मकानो आहे उनजो उनवान है मखदूम अब्दुर्रहमान शहीद की जिंदगी है संदस खानदान जो तारीख़ पसमंद सिंध जी सोनगर में धरती ते सदन खां अमूल इंसान पैदा थींदा रहिया आहिनि जेके पंहिंजे कम ऐं किरदार सां
में अमर बणजी विया। तारीख़ जे अहिड़े किरदार में मखदूम अब्दुर्रहमान शहीद खे निमाया हैसियत हासिल आहे। मखदूम अब्दुर्रहमान शहीद जे खानदानी नसब जो सिलसिलो सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाची हज़रत अब्बास रज़ी अल्लाह सां मिले थो। तारीख़ मुताबिक़ करोड़ पवे थी त 3 सदी हिजरी में शहीद अब्दुर्रहमान शहीद जे वॾड़नि मां सभ खां पहिरियां मोहम्मद इब्राहिम नाले सिंध जे सरज़मीन ते दीन जी तबलीग लाइ आया ऐं हैदराबाद नेहरू कोट जे भरिसां उत्तर में आबाद थिया ऐं दीन जी तबलीग शुरू कया। सिंध जो नामेर तारीख़दान मखदूम अमीर अहमद खान हिन खानदान जे लाइ लिखे थो त सैयदना मोहम्मद इब्राहिम जी औलाद मां हिकु बुज़ुर्ग सैयदना असदुल्लाह जेके मखदूम मलक सॾींदा हुआ अकबर आज़म जे ज़माने में सिंध जे काज़ी रज़ा मुक़ररु थियो ऐं सिंध जो दौरो कंदे खैरपुर मौजूदा खैरपुर रियासत जे हदूदनि अंदरि हिकु शहर पिपरीअ में पहुतो ऐं उते अची हिकु मस्जिद जोड़ाई। मखदूम असदुल्लाह जे वफ़ात खां पोइ संदसि फर्ज़ंद मखदूम जमालुद्दीन दीन जी तबलीग वारो साॻियो कमु जारी रखियो ऐं मखदूम जमालुद्दीन खां पोइ संदसि फर्ज़ंद मखदूम यहया पिणु पिपरीअ में रहियो ऐं वफ़ात उते ई कई। मखदूम यहया जे वफ़ात खां पोइ संदसि फर्ज़ंद मखदूम अब्दुल खालिक पिपरी शहर के सदे अची कोड़न में दीनी दरसगाह कायम करे दरसो तदरीस के जारी रखंदे हमेशा लाइ हिते रहाइश इख्तियार कई। तंहिंखां पोइ रवायत मिले थी त संदसि पुटु मखदूम मोहम्मद आकिल अवल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां हज़रत कलंदर बाग शहबाज जी मार्फत दीन जी दस्तार मखदूमी जे लक़ब रईसुल उलमा जा ख़िताब माणिया ऐं मथन क़ज़ा फतवा जो कमु पिणु रखियो वियो। संदर वफ़ात 1122 हिजरी में थी। सिंधी लुगत मौजूद मखदूम जी माना खिदमत कयल ताज़ीम लाइ मालिक बुजुर्ग इज़त वारो मान वारो आका आगू सवामी मज़हबी रहबर हादी इमाम तौर ॼाणायल आहे। उन जे माना ऐं मफ़हूम जे रोशनीअ में जॾहिं मखदूम अब्दुर्रहमान शहीद जी शख़्सियत ते नज़र विझंदासीं त असांखे मखदूम शहीद हिकु बाकमाल बुजुर्ग तमामु आलिम फाज़िल हादी रहबर शरीयत तरीक़त ऐं मारिफत जो साहब ऐं हक़ीक़त ऐं हक़ जो अलमबरदार नज़र अचे थो। सिंधी ॿोलीअ जो नाला सिंधी ॿोलीअ जो जग मशहूर आलिम डॉक्टर नबी बख्श खान बलूच लिखे थो त मखदूम अब्दुर्रहमान शहीद सिंध जे उन नामवर हस्तिन में आए जिन हिकु तरफ़ इल्म ऐं इरफ़ान जा चिराग रोशन कया त ॿिए तरफ़ मज़लूमनि खे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचाइण लाइ पंहिंजी जिंद जान जी क़ुर्बानी ॾिनी। मखदूम शहीद जे सवाने बाबति डॉक्टर बलूच साहब 3 रुख ॼाणाया आहिनि। उन्हनि मां हिकु पाण वॾा आलिम हुआ, ॿियो पाण रुहानी फेज़ जा सरचश्मा हुआ ऐं उन खां अलावा टियों शरीयत जा सच्चा ख़ादिम हुआ। हुसैन जो पैरोकार मखदूम अब्दुर्रहमान शहीद खुदा जो प्यारो सचो सिपाही ऐं मर्द मुजाहिद हो। संदसि समूरी ज़िंदगी हुकूकुल इबाद ऐं हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद जे अहम उसूलनि मुताबिक़ गुज़री। मखदूम अब्दुर्रहमान शहीद ज़िंदगी जो हिकु लम्हो अजायो न वॼायो बल्कि हयात जो हर पल सजायो कंदे हिकु तरफ़ हुकूकुल्लाह जे फर्ज़नि जी अदायगी खे कयाईं त ॿिए तरफ़ हुकूकुल इबाद यानी बंदनि जे हक़नि लाइ सुजाउ ख़ल्क़ ख़िदमत में मसरूफ़ हो। अदल इंसाफ हक़ परस्त हुअण करे साणस केतिराई माण्हू मोहबत ऐं अक़ीदत रखंदा हुआ। घोड़े जे मखदूम ख़ानदान जो बुनियादी मक़सद इंसानियत सां मोहबत, ज़ालिमनि सां बेग़ैरत, मज़लूमनि जी मदद ऐं संदन हक़ जो तहफ़्फ़ुज़ करणु आहे। उहो ई सबबु आहे जो हीउ ख़ानदान हिकु मौज़िज़ ऐं महिमान घरानो रहियो आहे। नामे मुस्ताल डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहब लिखे थो त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ इटाई जॾहिं घोड़े आयो त शहर जे ॿाहिरां चनी फ़क़ीर वारी कुअत जी मंज़िल कई वई। मखदूम मोहम्मद जी पंहिंजे ख़ासि माण्हूअ हथां दावत ॾियारे मोकिली वियसि जेका शाह साईं क़बूल कंदे फरमायो वियो त अॼु न आयुसि आऊं सुबुह जी सुपरी, अॼु न आयुसि आऊं सुबुह जी सुपरी, तोते जंहिंजो नाम सो खणे ॿार खुहे जा। बेटे शाह लतीफ़ पंहिंजे फ़क़ीरनि समेत पूरो हफ़्तो बुज़ुर्ग
पूरो हफ़्तो मक़बूलन वटि रहियो ऐं उन्हनि बुज़ुर्गनि सां रूह रियाई कई। अहिड़ी तरह गंबट टेराणी जा पीर सैयद अहमद शाह जॾहिं बगदाद खां सिंध में आया हुआ त पूरा 12 महीना मखदूम अहमद जे उताक में क़याम पज़ीर हुआ। बिन्ही ॿारनि जा मखदूमनि सां तमामु गहरा दोस्ताना तालुकात हुया। मखदूम अब्दुर्रहमान शहीद कलोड़नि जे दौर जो आलिम हो। सिंध ते कलोड़नि जी हुक्मरानी हुई। कलोड़नि जी हुक्मरानी में तबक़ाती साम्राज्य जागीरदारी निज़ाम ऐं मज़लूम माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो हो। एतिरे क़दुरु ही दौर सिंध जे सूफ़ी सालखनि सचनि इंसाननि आरफनि मुशाकनि ऐं आलिमनि लाइ ख़तरनाक दौर हो। छाकाणि त कलोड़ा पंहिंजे असर रसूख़ जे करे केतिरा ई आलिम शहीद कराया हुआ। अहिड़े वाक़िअनि मां अहम वाक़िआ साम्हूं अचनि था जिन में हिकु 11वें कलोड़े जे दौर में शाह इनायत शहीद जोगवार जी शहादत ऐं ॿियो मियां नूर मोहम्मद कलोड़े जे दौर में साईं मखदूम अब्दुर्रहमान शहीद जी शहादत। याद रहे खोड़ा जे मखदूमनि में हिकु शहीद नाहे पर हिन ख़ानदान जा 5 शहीद आहिनि जिन में मखदूम इब्राहिम जेको तोरन तां शहीद थियो, ॿियो मखदूम अब्दुर्रहमान शहीद फी सबीलिल्लाह ऐं टियों संदसि भाउ मोहम्मद आकिब सानी जेको खोड़े जी सानीअ में साईं अब्दुर्रहमान सां गॾु शहीद थियो ऐं उन खां अलावा चोथों मखदूम अहमदी जंहिंखे ज़हर ॾिनो वियो ऐं पंजों मखदूम रफ़ीक़ अहमद हाशमी शामिल आहिनि। शहीद अल्लाह जा दोस्त आहिनि। अल्लाह साईं उन्हनि खां इम्तिहान वठंदो आहे ऐं शहादत जो रुतबो उन्हनि लाइ आला रखियो आहे। जीअं लतीफ़ साईं सुरकीदार में फरमायो त दोस्त तुहाए दादला मोह बबाराए हसन खलील के सच्चो सहाय। दोस्त तुहाए दादला मोह बबाराए हसन खलील के सच्चो सहाय। अल्लाह समद बेनियाज सा करेगा चाहे उन्हें में आहे का उन्हीं का असरा। उन्हें बुझ ऐं बुझ वारा राज़ ऐं रज़ा ते राज़ी रही मखदूम अब्दुर्रहमान शहीद शहादत जी सादत क़बूल कई। खोड़नि में 1145 हिजरी में ही वाक़िओ छो थियो, सानी करबला छो बर्पा थी, जंहिंमें मखदूम शहीद पंहिंजी जमायत नमाज़ हाफ़िज़नि आलिमनि आबिदनि ज़ाहिदनि आलिमनि सां गॾु शहीद थियो। संदसि कहिड़ो हो उन पस मंज़र में ॾिसंदासीं त मालूम थींदो त सचाई जे पैरोकारनि वटि इस्तक़ामत तमामु वॾी अहमियत आहे। उन्हनि इंसाननि हर रोज़ लालच दुख तकलीफ़ूं लॻाए करब वारी कैफ़ियतुनि मां गुज़री साबित क़दमी सां अॻिते वधंदा आहिनि। छाकाणि इस्तक़ामत नबियुनि जी मिरास आहे। उहो सफ़र करणु ज़रूरत आहे पर मंज़िल मां सुकून ऐं राहत मिले थी तंहिंजो बयानु लफ़्ज़नि में करणु नामुमकिन आहे। अहिड़ी तरह मखदूम अब्दुर्रहमान शहीद दीनी आलिम हो। हिन अहकाम शरीयत जारी रखंदे समाजी बुराई बिदअतनि जी पाड़ करण में मशगूल हूंदो हो। हिन खोड़े जे शहर में हिकु मजबूत अक़ीदा खे रमज़ान महीने जे एतिराम में सेखारिया जेको सरेआम शहर जे बाज़ार मां हुकुम कंदो वियो। हिन साइदे जे सैयद ऐं गुमनाह औरत जे नाजाइज़ तालुक़ खे शरई अहकाम जे तहत वेंदियो। अहिड़ी तरह हिन मखदूम शहीद रोज़े जे सैयद मज़लूम सैयद जी दान खे घबराए वक़्त जे जाबर ऐं ज़ालिम हुक्मरान खिलाफ़ आवाज़ उथारियो ऐं सैयदनि जे जो फर्ज़ बणिजी मियां नूर मोहम्मद कलोड़े वटि पेश कयो। खेसि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक जी रोशनीअ में सच चवंदे खेसि कुतो सॼो हो। सच वॾो ॾोहार आहे। ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे। रोज़ खां पकड़ियो वियो आहे। गोले गोले मारियो वियो आहे। हाणे बि पीड़ायो वियो आहे। केॾो न जदीद फिक्र जी शायर शेख सच लिखियो हो त बात वॾी शइ न आहे पर सच वॾी शइ आहे। जो सच मचाए मच सो सच वॾी शइ आहे। सच नूर मोहम्मद कलोड़े जे मन में अहिड़ो मचाए छॾियो जो मखदूम अब्दुर्रहमान शहीद जे ख़िलाफ़ संदसि सीने में बुग़्ज़ साड़ हसद ऐं कीनो पैदा थियो ऐं उनखे नतीजे में मखदूम अब्दुर्रहमान शहीद खे शहीद करायो। मखदूम शहीद बेबाक किरदार तौर हिकु मुनफ़रिद मुक़ाम ऐं तारीख़ अज़ीम ऐं अहम किरदार बणिजी वियो। संदसि शहादत उन वाक़िए खे दौर जो मशहूर आलिम शाइर मखदूम ग़ुलाम बुग़ाई पंहिंजे मरसियाना नज़म में मंज़ूम तौर रखियो आहे। सिंध जे अदब सिंधी अदब जे मौरिख़ डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी पंहिंजी किताब सिंधी अदब जे तारीख़ी जाइज़ो में अलॻि अशबाह जे फनी सिफ़रा में मखदूम ग़ुलाम बुग़ाई खे पेश कयल मंज़ूम बेटा जो नमूनो हिन तरह ॾिनो आहे। बेड़ो करे मखदूम ते अचानक आया जाबर जी जागीर ते काहे खान पया काहे कुल पया मारे मोमिन जा बुरे माल मता जोर ज़िल्म ज़ातियूं केड़ा कया मुख़्तसर तौर ते पेश कयो आहे। मखदूम
गुलाम अहमद बुगाई को अब्दुर्रहमान शहीद जो हमसर संदस शहादत एक तबीब नजर पर चाई जे में हुक्मरान नूर मोहम्मद कलोड़े खूब निदेवाए कलोड़ा दौलत सिंधी शायरी में मखदूम बुगाई जो नजम एक शाकार है इस्लाम की बका सिर्फ बदली है दीन के धर्म पर सबब मखदूम अब्दुर्रहमान शहीद संदस साथी अजीम कुर्बानी है सारी करबला तारीख में याद करो वने तो शायरी के मैदान में कितने शायरन मखदूम शहीद के मजलूम खिताब पेश किया है जिनमें रंग के कमर लाखों दीनी आदत में पांच दौर जो बुलंद पाया शायर के जोड़े वाले करबला घोड़े की सानी एक बाबत भूल के तो वो कातिल कलोड़ा है हमेशा होए वो कातिल कलोड़ा है हमेशा होए अल्लाह अब्दुर्रहमान के उजाड़ होए बस वो बागी है जो कत्ल को कयोए खून में घोड़े जो लम्बू छेड़ो लोए लाखों के लोक में बड़ो वेद धोए सिक्की मरद साहिब के पत्तो पौंदी कोए तनु ज्ञान तोए काजर रखा वो शेर रुको मामूली बाबा या अकीदत इज़हार ना है पर थोड़े की सारी बाबत मंजूर तारीख है मखदूम अब्दुर्रहमान शहीद साबरी मुत्तकी परहेजगार बबल के मुतब्बर सोच के मालिक हो उन्हें पास साथ समय दीन में गुरबत दीन में सिर बलदिया जान को नजराना पेश कयो सब कुछ खुदा की रजा से राजी रही वो न कंबियो न कुस्कियो इन सब्र से सको दुश्मन के हमले वक्त में पांच साथ के सब्र की सलाह दे मस्जिद अंदर मुराकबे में भी जिक्र इलाही की हिदायत है पाण के आई असा मुसलमान के मुसलमान सामने आए मारा न था जाए मखदूम अब्दुर्रहमान शहीद जे 29 मार्च ते रहीश कमर को शहर के तो लेके तो मर्द उठा माटी नका प्रिय प्रचार मर्द उठा माटी नका प्रिय प्रचार कमर उठे की नथी तलात जी तवार से काम सब खुशिया जिन जी साईं के सार शौको शहीद के उरुल अताहार नजर कर बिहार नूरो नाबूद इस्लाम अमन प्यार मजहब भाईचारा के इतिहाद को दर्ज बनवाए दीन में दर्ज फैलाने साथ किताब आलमन जुई हम किरदार है जैने अब्दुर्रहमान शहीद जड़े दीनी आलम इल्म इरफान के साथ पांच जाति ना की तरफ करे साबित करने सा मजहब फर्जंद अदायगी शरई उसूल में बेरे करना खुदा की दुश्मनी की हासिल है खैर को मशहूर शायर मखदूम की शहादत बाबत इन सिलसिले में मंजूर बेटा पेश किया है थी दीन ने बकाल मखदूम की शहादत थी दीन ने बकाल मखदूम की शहादत आहे सिर्फ खुदा ने मखदूम की शहादत थी वो शहीद आहे साथिन समेत दिलबर कुरान की सना ने मखदूम की शहादत तारीख के सफर में वाक़ियो दर्ज थिया तारीख के सफर में वाक़ियो ही दर्ज थिया तो ही के फिजाल है मखदूम की शहादत अज भी भरी बज़म में केखा पूछे पियो को अज भी भरी बज़म में केखा पूछे पियो को साथिन समेत शाल है मखदूम की शहादत घोड़े के मखदूम खानदान तमाम बड़े इल्मी तबी समाजी दीनी ईमानी खिदमत में आए जिन हर वक्त इंसान आंखें गुमराही ए बिदत में कल एक राह रखने की कोशिश करी है थोड़ा जे मखदूम के तस्नीफ को तारीख के रोशन बाप है शहीद मखदूम अब्दुर्रहमान समेत इन समूरे खानदान पांच हिस्से से जोड़ो कर रहा है जेके भरे प्रयोग करण नथी हो बल्कि संदन फिक्र हर दौर में इंदन रसूल रहनुमाई करण भरपूर शौक से कर के तो ऐं हक के बांधने ला मशक रहा है एड़े की हस्ती के लाए शाह अली फरमायो त मना के जेवा से मरी थिन नाथ ऊंदा से हयात जीना में जेजिया तवा सब की मेहरबानी मोहतरम जनाब अहमद लाल साहब ऐं हींअर मां दावत इकनॉमिक न्यूज़ मोहतरम जनाब गुलाम अब्बास कुमर साहब पाण असिस्टेंट एडिटर जनरल साईं जन गुज़ारिश आदर्शन किताब कर ऐं बकाया शुक्रगुज़ार आहियां मोहतरम जनाब सैफुल्लाह सुमरो उस्ताद अब्दुल्ला कुजन गुलाम अकबर कुजन मुज़फ्फर हुसैन मोहम्मदी ऐं साहबी दोस्तन मोहतरम अब्दुल्ला बिशर अब्दुल रज़ाक कुजन इकबाल अब्दुल ऐं फ़ियाज़ साहब
मां तहे दिल सां शुक्रिया अदा कयां। हींअर वकालो असांजा मोहतरम PhD स्कॉलर मोहतरम जनाब मोर बुगेरी साईं जी गुज़ारिश अदा अचनि ऐं वकालो पेश कनि। मोहतरम जनाब मोर बुगेरी साहब। सूर्य मरे सोबते दिल जा मानो विसार हर भाला गड़ भाकुरे आदि भाल भार मथा तेल करा मार्क मतारो थी। अस्सलाम वालेकुम। स्टेज पर काबिल एहतराम शख्सियत के सामने खुदाम दोस्तों अजय मखदूम अब्दुर्रहमान शहीद जी जो एक वसी आहे उन वसीयत साईं मखदूम नदीम अहमद साहब जो मेहरबानी जंहिं मूंखे दावत ॾेई हिन अज़ीम शख़्सियत जे हवाले सां मकाले लिखण जो शर्फ़ अता कयो। मुंहिंजे लिफ़ाफ़े में ॿ मकाला आहिनि। हिकिड़ो मकालो मूं लिखियो आहे जंहिंजो उन्वान आहे मखदूम अब्दुर्रहमान शहीद जी शहादत ऐं ॿियो मकालो आहे डॉक्टर अली अकबर असीर कुरैशी साहब साईं जो लिखियो आहे जंहिं मकाले जो उन्वान आहे रिद परुल रात। साईं जा चुनाव हुआ पर तबियत जे नाजात सबब साईं कराची में उन्हीं के करे साईं रखी नहीं सघिया आहिनि त मकालो साईं मोकिलियो आहे जेको मां हिते साईं खे ॿुधो जेको थोरे देर में छॾी ॾींदो छा आहे फ्रेम छा थो वठे वक़्त जे हवाले सां मकालो मुंहिंजो वॾो आहे पढ़ंदा जी कोन फ्रेम आहे जॾहिं तोखे ख़बर आहे लाइट बि आहे लाइट बंदि छो थो करे। शहीद मखदूम अब्दुर्रहमान स्टैंड टेढ़ी लगी पई आहे जी शख्सियत कैमरा के घण पासाई शख्सियत हुई। शहीद जी शहादत छो थी उन जो कारण कहिड़ो हुयो साईं जो ॾोह कहिड़ो हुयो। वक़्त जे हुक्मरान 222 जी शहादत मस्जिद जे अंदर छो कराई छो त शहीद हक़ जो तालिबु हुयो हक़ जे वाट ते हलंदड़ हुयो हक़ जी ॻाल्हि कंदड़ हुयो मजलूमनि बेसहारनि यतीमनि ऐं अॾोजनि जे आवाज़ जो सहारो बणजंदो हुयो। हाणे हक़ ऐं बातिल खे जॾहिं असीं ॾिसूं था त हक़ सां बातिल जी जंग कॾहिं खां शुरू थी आहे त हक़ सां बातिल जी जंग अज़ली आहे। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तख़लीक़ थी त उन वक़्त खां वठी शैतान जे रूप में बातिल ज़ाहिर थियो ऐं उन बातिल हज़रत आदम अलैहिस्सलाम सां वेड़ शुरू कई। उन बिस्त मां ॿाहिरि निकिरण जो कारण बि इहो ई हुयो। उन खां पोइ अॻिते अचूं था त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ख़िलाफ़ ते छो ॼाणो पियो वियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी दावा हक़ जी हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां फिरौन छो जंग कई उहा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी दावा सच जी हुई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे आड़े में छो पिया खिलायो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दावा हक़ जी हुई। हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका नामदार खे तकलीफ़ूं छो ॾिनियूं हुयूं। अबू जहल जे रूप में हिते बि बातिल ज़ाहिर हुयो।
पंज जी दावा हक जी इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां यज़ीद छोड़ण कई हक जे करे कई मंसूर हिलाज ऐं सरमद खे छो शहीद कयो वियो हक जे ख़ातिर शाहनाद शहीद जो वाक़ियो झोक मीरापुर वारो उन्हीं जो कारण हक आहे ऐं जॾहिं असीं मखदूम शहीद अब्दुर्रहमान जे शहादत जे वाक़े ते अचूं था त मखदूम जे शहादत जो वाक़ो बि हक जे कारण आहे बातिल हक खे ख़त्म करण लाइ वेड़ कई पर हक ज़िंदो आहे बातिल नेस्त ऐं नाबूद थी वियो मखदूम अब्दुर्रहमान शहीद सच पुछो जी तवंगरी ॾिसो अजोके दौर जे हवाले सां ॾिसो जमहूरियत जो दौर आहे 2-3 सालनि खां पोइ उम्मीदवार असांजे तव्हांजे दरनि ते अचनि था पर पोइ बि असीं जॾहिं इक़्तिदार में अचनि था उन्हनि जे हथ में वारूं अचनि थियूं त असीं उन्हनि जे साम्हूं ॻाल्हाइण खां कंबंदा आहियूं कीवाईंदा आहियूं पर मखदूम खे ॾिसो तव्हीं वक़्त जे बादशाह जे आॾो वक़्त जे हुक्मरान जे आॾो जॾहिं वियो उन्हीं जे तख़्त खे ख़ाली ॾिठाई त उते मसइलो विछाए नफ़िल नमाज़ पढ़णु शुरू कई ॿुधाई वक़्त जे हुक्मरान खे त मां तोखे नथो ॾिजां ऐं उन खां पोइ वक़्त जे हुक्मरान सां जॾहिं गुफ़्तगू कयई त उनखे चई त तव्हां वटि कुता आहिनि हाणे तव्हां ॾिसो न सलाहकार माशीर वाठा केतिरा उन्हनि वॾनि माण्हुनि खे अज़ीज़ ऐं वेझा हूंदा आहिनि केतिरा प्यारा हूंदा आहिनि उन्हनि जे बारे में अहिड़ी ॻाल्हि करणु छा इहा तवंगरी घटि तवंगरी आहे इहो बहादुरी जो कमाल आहे उन्हीअ खां पोइ हिकिड़े मंगलवार फ़क़ीर जे सां नाजाइज़ी जे लाइ मखदूम साहब जो आवाज़ बुलंद करणु या वरी ॾिसो शरई हवाले सां जेकर मजदूब आयो क़ुरान शरीफ़ में त उन्हीं जे ते ताज़ीर लागू करणु माना शरई पासो मखदूम साहब जो ॾिसो तॾहिं बि मुकम्मल ऐं भारी पर जेकॾहिं हुन बहादुरीअ जो पासो ॾिसो मखदूम साहब जो त मखदूम साहब जी तवंगरी ॾिसो जो वक़्त जे हुक्मराननि खे बि ललकार कयई ऐं हक़ ते सिर ॾेई शहीद थियो इहा अमर किरदार हूंदा आहिनि शहादत जा केतिरा ई क़िस्म आहिनि पर ही शहादत हक़ ते सिर ॾियण वारी शहादत ग़रीबनि मज़लूमनि यतीमनि जी हिमायत करण वारी शहादत उहा शहादत अमर शहादत हूंदी आहे ऐं मखदूम अब्दुर्रहमान शहीद जी शहादत अमर शहादत आहे मखदूम साहब शाह लतीफ़ बीए सिटूं इन्हनि शहीदनि लाइ इन्हनि सूरनि लाइ इन्हनि तवंगरनि लाइ कयूं आहिनि त अल्लाह बंदि मरनि हिकु सूर्य ॿियो ॾाता सूर्य जी सूर्य खे शाह लतीफ़ ॻायो आहे पर दुआ घुराइनि त सूर्य न मरे छो त सूर्य वक़्त जी ज़रूरत आहे सूर्य असां तव्हांजी घुर्ज आहे मखदूम साहब इल्मी हवाले सां बिगड़ी दौरान मखदूम साहब जो तमामु वॾो मदरसो हुयो जंहिंमें केतिरा ई हाफ़िज़ ऐं आलिम इल्म जे खज़ाने सां फैज़याब थी कुंड कुछ में दीन जी तबलीग कंदा हुआ
जी शहादत हाणे अमर शहीद जेके हूंदा आहिनि तव्हां ॾिसो न जहिड़ीअ तरीक़े सां जहिड़े नमूने सां बेद जो वण आहे बेद जे वण खे अवी काटण लाइ को बि माण्हू कुहाड़ो इस्तेमालु करे कुहाड़ो बेद जे वण खे कटण लाइ हणे पर जॾहिं कुहाड़े खे वापसि कंदो त बेद जो वण उन कुहाड़े खे बि ख़ुशबू सां नवाज़े छॾींदो आहे ऐं शहीद अॼु मखदूम साहिब जी शहादत जी ॻाल्हि थी हले पर हिन शहीदनि जी ख़ुशबू हिननि शहीदनि जो इल्मु हिननि शहीदनि जो फ़ैज़ हिननि शहीदनि जे फ़ैज़ जे करे हिननि शहीदनि जे ख़ुशबू जे करे संदन कातिल जो नालो बि अचे थो जिते मखदूम अब्दुर्रहमान शहीद जो नालो ईंदो हक़ जी ॻाल्हि ईंदी उते मियां नूर मोहम्मद कलोड़े बातिल जी ॻाल्हि बि ईंदी माना शहीद पंहिंजे ख़ुशबू सां पंहिंजे दुश्मन खे बि नवाज़े छॾींदा आहिनि मां वरी बि मखदूम नदीम अहमद हाशमी साहिब जूं महिरबानियूं ऐं थोरा मञी जे हिन अहिड़े अजीम शख़्सियत ते ॻाल्हाइण जो तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे महिरबानी वॾी महिरबानी मोहतरम जनाब मोहर बघेल साहब हींअर दावत ख़िताब कंदुसि असांजो स्कॉलर ऐं पाण चेयरमैन तहरीकी अमन पाकिस्तान आहिनि मोहतरम जनाब हाफ़िज़ रफ़ीक अहमद सुमरो साहब गुज़ारिश आहे त अचनि ऐं ख़िताब कनि मोहतरम जनाब हाफ़िज़ रफ़ीक अहमद सुमरो साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्त हर साल इन साल में मखदूम साहब के उस मुबारक के मौके पे कल प्रोग्राम में सजोली उलमाए किराम मशाइख निज़ाम आया हुआ दीनी महफिल थी हुई हस्ब दस्तूर अदली प्रोग्राम जंहिंमें सुधरण आहिनि माना अदीब आलम मुख़्तलिफ़ आहिनि इन सभिनी ॻाल्हियुनि जो बुनियादी मक़सदु आहे दुनिया जे हिन महिल एतिरी तेज़ थी वई आहे जॾहिं को प्रोग्राम ईंदो टाइम टेबल तय कयो वञे मौज़ू तय कयो थो ऐं उन में एजेंडा तयारु थिए थी इन्हनि प्रोग्रामनि जो मक़सदु आहे तालीमात खे हासिलु करणु ऐं अॼु छा थियणु घुरिजे उन जे लाइ कुझु तय करणु कुझु ॻाल्हियूं ज़हन नशीब करणु मां इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त पंहिंजे ॻाल्हाइण खे इंतिहाई मुख़्तसिर करे ऐं ॻाल्हि हुजे उहा जेका पहिरें स्टेज ते नथी वई इन हवाले सां मां सिर्फ़ु मखदूम अल्लाह बख़्श आसी साहब रहमतुल्लाह अलैह जिन किताब लिखियो आहे मखदूम साहब ते हू मखदूम साहब नदीम साहब जे महिरबानी खे अॻे मूंखे ॾिनो पढ़ण जे लाइ उन में मखदूम अल्लाह बख़्श साहब जन वलीअ जे लाइ बुज़ुर्गनि जे लाइ पीरनि जे लाइ ॿ कैटेगरी ॿुधाई पहिरीं कैटेगरी ॿई ॿुधाइण ते क़ुर शरीफ़ छो त हिन दरगाह जो जेको बेस आहे उहो आहे शरीयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक ऐं उन दौर में भी साईं जी जेका सुञाणप हुई उहा शरीयत जे साहिबी जे हिसाब सां सिंध में मशहूर हुई ऐं गॾोगॾु इनकलाबी कदम गॾोगॾु इल्मी अदबी ज़ख़ीरा जेका समुंड जी खान समुंड मां जेका हींअर मखदूम साहब कढे पियो वॾी खान आहे दरगाह ते इल्म उन्हनि मखदूम साहब चयो त हिकिड़ो उहो तबको आहे वल्लज़ीन आमनू वत्तबअहुम ज़ुर्रियतहुम बिईमान अलहक़नाहुम ज़ुर्रियतहुम वमा अलतनाहुम मिन अमलिहिम मिन शै चए त हिकिड़ा वॾी उहे आहे जेके पंहिंजे वॾनि जे ईमान वारे रस्ते ते हलनि था
जेकी तकवा परहेज़गारी ईमान बंदन खे पंहिंजे ख़ुदा सां मिलाइण इंसाननि जूं ज़ंगियत दिलियूं साफ़ करे उन्हनि क़ल्बनि खे रोशन करणु माण्हुनि मां शैतानियत ज़ुल्मत बुराइयूं गंदगियूं नफ़रतूं तसवार शरारतूं सभई कढी धोई करे उन्हनि जे क़ल्ब खे साफ़ करणु इहो आहे ईमान जी दौलत चवे थो त हिकिड़ा उहे वली आहे जेके पंहिंजे वॾनि जे ईमान वारे रस्ते ते हलनि था अल्लाह कुरान में चवे थो त क़यामत जे ॾींहुं मां उन्हनि ॻोल्हनि खे उन्हनि वॾनि बुज़ुर्गनि सां गॾु जन्नत में दाख़िल कंदुसि ऐं उन्हनि खे वॾा इनाम इकराम मिलंदा क़यामत वारे ॾींहुं जेके पंहिंजे वॾनि यानी औलियाए किराम जी सही तालीमात जे कढ लॻनि था ऐं उन मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था पंहिंजे मुरीदनि मुतक़िदनि खे हलाइनि था उहे माण्हू क़यामत ते अल्लाह जा सुर्ख़ुरू थींदा चए थो त ॿियो तबक़ो आहे उहे इहो त उन्हनि जा वॾा त नेक हुया सालिह हुया ईमानदार हुया ख़ुदा जा परस्तार हुया हुज़ूर साईं जा आशिक़ हुया पर उन जे पोइते आया उन्हनि लाइ तो क़ुरान पाक में आयत पेश करे खलफ़ मिन बादिहिम खलफ़ुन अज़ाउ सलात वत्तबअ शहवात फसौफ यलक़ौन गय्या चए थो कुछ अहिड़ा पीर आहे जॾहिं पंहिंजे वॾनि जे नक्शे क़दम ते वेठा त उन्हनि सभ खां पहिरियों इहो कमु कयो जे निमाज़ जे मक़सद खे विसारियो निमाज़ जो मक़सद छा आहे इंसान ज़ात की खिदमत अदल इंसाफ कायम कर मान को पैदा करण इंसान ज़ात में अल्लाह जो तार रहमानियत और रहीमियत वारो ख़ल्क़ खे ॿुधाइण इहो आहे सलात जो असूल मफ़हूम चवे थो पहिरियों त उहे इंसान था नंबर ते वतब शहवात उहे ख़्वाहिशूं जा बंदा बणी वञनि था पैसे जा लालची ख़ौफ़ में वरतल बुराइयुनि जा पैरोकार पंहिंजा सजदा करण जे लाइ पंहिंजी मनमानी लाइ इंसान ज़ात खे ज़लील था कनि खलफ़ मिन बादिहिम खलफ़ुन अज़ाउ सलात वत्तबअ शहवात फसौफ यलक़ौन गय्या फरमाए उहो वक़्तु क़रीब ईंदो जेके पंहिंजे सही औलिया किराम जी तालीमात जे पुठियां ग़लत किरदार जे ज़रिए माण्हुनि खे गुमराह कनि था दुनिया ॾिसती उहे अनक़रीब ज़लील ऐं ख़्वार कंदा हाणे हीअ आहे ॿ तबक़ा हमेशह औलिया किराम सिंधु तबरकत कई दरवेशन अल्लाह वारनि ऐं सूफ़ियुनि जो 11वीं सदी हिजरी खुशनसीब हिजरी आहे जो होॾे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे शहर जे सूरत में रिसाले जे सूरत में दुनिया जे ज़ालिमनि सां विढ़े थो होॾे मखदूम मोहम्मद हाशिम मखदूम मुईनुद्दीन ठठवी वारा इल्मी दुनिया में कम कनि था होॾे सूफ़ी इनायत शहीद कम करे थो लेकिन मरकज़ी किरदार सिंध में उन दौर में मखदूम अब्दुल रहमान साहब अदा कयो ऐं इहे सम्झो सभिनी सरताजी ऐं सभिनी सरबराही वारो किरदार मखदूम अब्दुल रहमान साहब अदा कयो ऐं आख़िर में मां इहो ज़रूरु चवंदुसि त मखदूम नदीम हाशमी साहब सिंध जे दरगाही सिस्टम में हिकु मोड़ आंदो आहे हिकु नवां पैदा कई आहे वरना सभु मशहूर अबा के गादी ते वञो त चढ़ा टंगिया पे हूंदा उते सजदा पे थींदा और तूं वेठियूं हूंदियूं उते साईं रात जो कब्र में वञी ऑपरेशन जो कंदो शिरक ऐं बुत परस्ती जो वॾो हूंदो भंग भई मोटी चार मवालिक वेठा हूंदा उते चवंदा बाबा ही वॾे में वॾी दरगाह आहे लेकिन मखदूम साहब खे सलाम पेश करियां थो जंहिं सिंध जे अंदरि इहो साबित करे ॾेखारियो त गादी ते का लाइब्रेरी हूंदी आहे गादी ते को म्यूज़ियम बि हूंदो आहे गादी ते के इल्मी कॉन्फ्रेंस बि कराइबियूं आहिनि गादी ते के सुखड़ बि घुराइबा आहिनि गादी ते के मुहक़क़ माण्हू ईंदा आहिनि जेके इल्मी रिसर्च कंदा आहिनि ऐं मूंखे इंतहाई ख़ुशी थी साईं जे वक़्त में लतीफ़ यूनिवर्सिटी में प्रोग्राम हुयो ऐं हाणे साईं जेको नओं प्रोजेक्ट जो इफ्तिताह कयो जंहिंमें मांजरा कंगला ऐं अदीब आलिम जिन जूं
छपियल जेके शयूं तस्नीफ़ात आहिनि उन्हनि खे छपाइण एॾी वॾो अज़ीम कमु अल्लाह साईं हिन बंदे खे वरितो आहे जो मां यकीन सां चवां थो इंसान को भी परफेक्ट ना है हर इंसान में पॉजिटिव नेगेटिव हूंदो आहे लेकिन मूंखे यकीन आहे त मखदूम अल्लाह बख़्श चवाई क़ुरान जी आयत जे मुताबिक़ पंहिंजे वॾनि जे रूह खे ख़ुशि कयो अथई ऐं उनखे एॾी ज़ख़ीरनि खे सिंध जे माण्हुनि जे आॾो आणे दरगाही सिस्टम में हिकु नवाण पैदा कई अथई ऐं मां सभिनी सिंध जे दरगाह खे गुज़ारिश कंदुमि त उहो मखदूम साहब जी इन कम में पेरी करण अचो त हिन धुबण में हथ न सिंधु ज़ुल्मत में पूरे सिंधु सरदारी निज़ाम वॾे के निज़ाम पीरनि निज़ाम ऐं बदबूदार सियासी निज़ाम में मौत जे आख़िरी मरहले में पयल हिननि माण्हुनि जो कर खणण जे लाइ हिननि खे हौसलो ॾियण जे लाइ हिननि में इंसानियत पैदा करण जे लाइ ऐं इनकलाब जे लाइ तयारु करण वास्ते अचो त हिकु दफ़ो ॿीहर हज़रत शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं मखदूम अब्दुल रहमान जी तालीमात ते अमल कयो तां त असां सुख जो साह खणी सघूं ऐं सिंध हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम ऐं अमन जी धरती बणिजे मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां तमामु ईमान जो मखदूम साहब जो अमल कोशिश वॾी महिरबानी हींअर दावत किताब कंदुसि असांजो मोहतरम जनाब अब्दुल गनी बाब साहब जेको पाण एडिशनल सेक्रेटरी कचरा कुंवरज़म ऐं आईपीएस डिपार्टमेंट आहे साईं जी गुज़ारिश आहे त डाइस ते अचनि ऐं ख़िताब कनि मोहतरम जनाब अब्दुल गनी बाब साहब जिते मखदूम शहीद अब्दुल रहमान हाशमी रहमतुल्लाह अलैह तकरीर है साथी शहीद जावद खान ये तकरीर बदल जाए ये थोड़ा ये बजे इन थाने ये करबला सानी विके वजो उन जो मुकर्रर कयो है खास तरह साईं दाल साहब इन शान जी तारीफ पर तमाम वीडियो दी है बहसियत एक सरकारी अफसर के सरकारी प्रशासन के नुमाइंदे मालिक बुधाई तजे को गवर्नमेंट जो मिशन जो है अवाम के आगे अवाम से मालूमात में आज की वक्त के बारे में आगे तासाने पसंदर के अजीब शब्दों में इसलिए नेचर के बहुत सारा समय मदद से के माजा द्वारा असानो पीढ़ी पीढ़ी जो कल्चर जो सुनता कदम में जो क्या है ये बात दर्जा है ऐसा दर्जा जो जन्म मान के सर झुकाए ना सर पर खड़े या तमाम का क्या है ऐसे गुलामान खुदाले ये कुर्बान की बदी हुआ है जैसे इन्हें दौर में जितने शख्सियत परस्ती ये परस्ती है वगैरह के सिस्टम में खेड़ा तमाम वगैरह मखदूम बिन हाशमी तमाम जश्न लगाओ जब शरीयत तमाम तस्बीह आवाज़ की प्रोग्राम करने वाले आगे का तकरीब सारा बदल गया उन्होंने किताब शरफुल साजा गुरबानी ये बेसिक चीज़ें हैं जिनकी असांखे जान जरूरत है ऐं दिया का मकसद क्या जैसे सिलेक्शन है तमाम आदमी फाजिल अजीब शायर मकाले का कोई मतलब कराया है जगह कायदे का सबब मारा है इन्हें इंसान को छुआ है ऐ जो असुल जाती है ये शाबाश की बेटा करा है ताश के शाबाश के बबल मेरे इधर नस्ल में मोहब्बत वाला मामला ये शहीद के फिक्र ये जो राज्य उजागर करने का प्रोग्राम लगा है पर इंसान का नाम छोड़ो जा रहा है लेकिन ये जो पूजा की शुक्र वो इंसान का मतलब कुरान शरीफ में पाक का साहबा किराम इमाम सल्लल्लाहु उन्होंने पूरा ये समझा इंसानियत के क्या बुनियाद पर इस्लाम को सवाल का कायम करना है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्म लाइफ देखा है इंसानियत को बिल्कुल शानदार नाम है वक़्त को निकाल के सुनना लेकिन जरूरत है
जैन शहर पुराना जस्ट पाजो बेहतरीन नोट लग रहा है धन्यवाद के आज बच्चे खास कर थोड़ा शेर जैसे हम तमाम समझदार लाखों प्रशासन को सुविधा आज के साथ हुए लाइब्रेरी में आए हैं जैसे प्रशासनिक का इदारा जितने रिसर्च किया लास्ट किया गया है अस्पताल के लिए गया उन्होंने एक क्या होता है उन्होंने असर के काम करना है असर को सिर्फ मेरे बारे में शायद किया या बता देना ये तो नहीं होगा इन्हें भी नहीं सकते कि आगे पता मत करा एड़ा शानदार इदारा है नौजवान से अमल करा खास सुन के अज्ञान अगर हम से ट्रस्ट गुजार हुआ है मां नजर आया जस्ट आए मकबूल साहब की मदद जहरा तमाम करा इंशाअल्लाह या शौकत या समाज की कोशिश है हर कैसे की कोशिश की रही है इंशाअल्लाह नाम से रमजान में ट्रस्ट किया सकता हूं आसान सब हिसाब बजाए मेहरबानी मेहरबानी मोहतरम जनाब अब्दुल गनी साहब एडिशनल सेक्रेटरी ऑफ कल्चरल टूरिज्म एंड आर्काइव्स डिपार्टमेंट साइंजन के मोहतरम जनाब आफर रफीक अहमद सल्लू साहब के किताब मुतोफ में शेर मोहम्मद नदीम हाशमी साहब पेश करना हियर दावत किताब में दुस्मा अगनो मरकजी सेक्रेटरी जनरल सगा मोहतरम जनाब मंजूर उजड़ साहब गुजारिश है साइंजन अचल किताब को मोहतरम जनाब मंजूर उजड़ Bismillahirrahmanirrahim. State Director Moses Lemar and Kundal Principal Moses Secretary Assalamualaikum. मुझे शहीद मखदूम अब्दुल रहमान मुझे 170 पुष्प मुबारक मुझे सेक्रेटरी शहीद अब्दुल रहमान समाज को सारे शरीर करें मानव शऊर पैदा करने लायक कई सच्चे जो साथ दे उन वक्त जे हुक्मरान के जो सच चयो सच हमेशा खड़ो हुआ बर्दाश्त कयो उन दौर के ज़ालिमन फौजी चढ़ाई करे बीमार जे सभिनी बीमार थे शहीद कयो 301 साल गुज़री वञण खां पोइ अॼु उन ई दरगाह ते जड़ा इल्मी अदब तकरीबन सबर अदब की ताकत के इन किस्म की लाइब्रेरी डिजिटल लाइब्रेरी नौजवान के लिए CSS जी तैयारी जा क्लासेस आवाम में शऊर आगाही आणण लाइ जो मखदूम नदीम अहमद हाशमी साहब ट्रस्ट काइम कयो आहे ट्रस्ट जे तआसुस सां ही संदर्भ गुज़ारे कयो इहो असांजे ईंदड़ नस्ल असांजे नौजवान खे शऊर सां आरास्ता करे उन्हनि खे ज़िंदगीअ जे हर मोड़ ते ॾाढो ऊचो करे ज़िंदगी गुज़ारण जो जेको नस्ल ॾाढो थो पियो उन ते आऊं मखदूम नदीम अहमद हाशमी साहब ऐं समूरे सथ खे जस्तो ॾियां त हू मुस्तक़िल मिज़ाज सां थोरा शहर में इल्मी अदबी सरगर्म सां गॾु समाज सरगर्म जारी रखंदा अचनि इलाही माण्हुनि जे खेतनि में वसां लॻाइण
हिते तालीमी इदारनि खादी जे सिहत जे सहूलियत ताईं ऐं जॾहिं बोर्ड ऐं ॿिया कुदरती आफ़तूं जॾहिं अचनि थियूं तॾहिं हिते जे माण्हुनि सिंध जे माण्हुनि सां पाण ॻाल्हाइनि था पिया असांखे इहा उमेद आहे त डॉक्टर नदीम हाशमी पंहिंजे इन ट्रस्ट सां पंहिंजे काफ़िले में अञा वाधारो कंदो ऐं अञा पंहिंजे तकलीफ़ुनि जो जेको सिलसिलो आहे जेको शाह खाए थो कराची ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ताईं पहुचाइण सां मुख़्तलिफ़ शागिर्दनि खे शौक़ ऐं आगाही थी पई इहो सिलसिलो जंहिंमें हाणे किताब जी इशार सोलवीह ऐं ॿिया तारीख़ूं बि शामिल आहिनि मां सम्झां थो उहो ॾींहुं करे आहे त असांजा ज़रूरत हिते जी डिजिटल लाइब्रेरी हिते जे म्यूज़ियम हिते जे लाइब्रेरी जे ख़िलाफ़ महाभारत करे सिंध पाकिस्तान ऐं दुनिया में पंहिंजो नालो रोशन कंदा न सिर्फ़ु पंहिंजो नालो रोशन कंदा पर धरतीअ जो नालो रोशन कंदा पंहिंजे वाले जो नालो रोशन कंदा ऐं इहो सभु कुझु करण जी जेका सकत मिलंदी उहो वक़्त खे सम्झंदे असांजा महिमान मौजूद आहिनि उहे ॻाल्हाईंदा ऐं ॿी ॻाल्हाइण था वॾी महिरबानी लख मोहतरम जनाब नूरुद्दीन साहब ऐं हींअर मां दावत किताब ॾींदुसि आर्ट खे प्रमोट करण वारो उहा शख़्सियत जे हमेशह आर्ट खे प्रमोट कयो आहे पोइ रेडियो पाकिस्तान जी सूरत में हुजे या कंहिं आर्ट्स काउंसिल जी सूरत में हुजे मां गुज़ारिश कंदुसि डिप्टी कंट्रोलर रेडियो पाकिस्तान खिलपुर मोहतरम सैयद अकबर शाह खे त साईं जन स्टेज ते अचनि ऐं ख़िताब कनि मोहतरम सैयद अकबर शाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद हिन इल्म ऐं शऊर वारे अङण ते अॼु मुझे आॾो रूबरू ऐं स्टेज ते जेकी शख़्सियतूं रौनक अफ़रोज़ आहिनि उन्हनि में ख़ासि करे मुंहिंजो मौसन मुंहिंजो गाइड मुंहिंजो रहनुमा हमेशह मुंहिंजे लाइ उत्साह जहिड़ी शख़्सियत ऐं ईअं चवां त असांजे ब्रॉडकास्टिंग जी दुनिया जो सितारो शाइरीअ में तमामु वॾो नालो अदब में तमामु वॾो नालो ऐं हमेशह हुनजे चहिरे ते हिकु मुस्कुराहट हूंदी आहे असीं बि हुनजा असीर आहियूं जनाब इनायत बलोई साहब हिते रौनक अफ़रोज़ आहिनि उन सां गॾोगॾु मुंहिंजा खोड़ सारा दोस्त सीनियर साथी बि हिते मौजूदु आहिनि मां सम्झां थो त काफ़ी अरसे खां इनायत बलोई साहब जन खे मूं न ॿुधो आहे ऐं उस्ताद मौजूदु हुजे शागिर्द लबकुशाई करण जी गुस्ताखी करे मुमकिन नाहे मां पंहिंजो सॼो टाइम जनाब इनायत बलोई साहब खे ॾियणु चाहियां थो ऐं उन्हनि खे मां ॿुधंदुसि बाक़ी जनाब मखदूम नदीम हाशमी साहब जन खे मां सलाम पेश कयां थो जिन हेॾो वॾो हमेशह प्रोग्राम रखियो आहे हिते जंहिंजो मक़सदु तव्हां मां दावत किताब मोहतरम जनाब प्रोफेसर फिदा मोहम्मद साहब मोहतरम जनाब फिदा मोहम्मद साहब ऐं वक़्त जी तक़ाज़ा खे ॾिसी करे साईं जन खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पद पढ़ण मकाले जो ऐं निहायत मुख़्तसर हींअर हिन कॉन्फ्रेंस खे ख़िताब करण लाइ मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम जनाब प्रोफेसर डॉक्टर गुलाम सरवर खुर्जन साहब साईं जन खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं ख़िताब
पर हिकिड़ी ॻाल्हि चङी चिंता dignitaries sitting on the stage, अभी दोस्त अदब के बुलावा मैं फकीर महफिल में बुलावे वाला चिंता लगे दोस्तों अस्सलाम वालेकुम मौजूद तो पता तेरे यहाँ मैं रोज बुला टाइम के रोटी है Maturana Mokmu lebih menghasmika Yaitu serwana hai Aduana hai Infad hai lavai Unanjo Jadi dawat ini Para dostan ke Yang agar jadi Mokmu lebih menghasmika Dawat zarur hai असांजे अकुल जे मुताबिक़ असां पंहिंजी फर्ज़ इन प्रोग्राम में आया आहियूं पर सच इहो आहे त बुलाओ हेॾो हुओ बुलाओ फ़क़ीरनि जो आहे इहा सम्झण जी ज़रूरत आहे दौर में मखदूम नदीम साहिब वाइब्रेंट क़िस्म जो माण्हू वॾो हिम्मत वारो माण्हू ऐं वीहनि वारो माण्हू ख़ुशनसीब क़िस्म जो माण्हू पर मां सम्झां थो उहो त ख़ुशनसीब आहे चई करे थो पर खोड़नि वारा वधीक ख़ुशनसीब आहे जो अहिड़ो माण्हू तव्हां वटि आहे जेको हिकिड़ी दरगाह हिकिड़ी दरगाह ते माण्हुनि ताईं पहुचाइण जो ज़रियो बणियो आहे ऐं उन खां पोइ साइंटिफिक अंदाज़ में जेतिरा प्रोग्राम थियनि था जेतिरियूं डेवलपमेंट आहिनि ट्रस्ट जो ठहण खां पोइ ई लाइब्रेरी जो ठहण खां पोइ एॾो वॾो प्रोजेक्ट ट्रस्ट जे थ्रू थिए थो मां सम्झां थो असांजे माण्हू जी ख़ुशनसीबी आहे असांजी ख़ुशनसीबी आहे त न रुॻो इहो उन्ही सां गॾोगॾु चार गुलनि जी नसल ख़ैर सां साईं करणु ऐं उन खां पोइ उते प्रोग्राम ऑर्गनाइज़ करणु मुख़्तलिफ़ एक्सटेक्स ते शरीयत जे हवाले सां फ़लसफ़े जे हवाले सां सूफ़ीज़म जे हवाले सां तालीम फीस जे हवाले सां मां सम्झां थो त तमामु वॾी ॻाल्हि आहे छो त उते असांजो यंगेस्ट पढ़े थो ऐं जॾहिं यंगेस्ट इहे शयूं ॿुधे थो त ज़ाहिर उन जो असरु ऐं उन जो मैसेज हर खणी थो वञे जेका तमामु बहितरीन ॻाल्हि आहे साइमल्टेनियसली हींअर लतीफ़ यूनिवर्सिटी में शहीद मखदूम अब्दुल रहमान साहिब जी केयर खुले थी जेका मां सम्झां थो वॾो उत्साह ॾींदी रिसर्च करण वारनि खे उन खां पोइ मखदूम साहिब जे सभिनी कमनि जे हवाले सां डिफरेंट एक्सपेक्ट्स जे हवाले सां रेवन्यू ते रिसर्च कंदी ऐं साइमल्टेनियसली जेके डॉक्यूमेंट्स ते प्रिज़र्व आहिनि उन्हनि ते बि रिसर्च कई वेंदी उन खां पोइ उन्हनि खे पब्लिश कयो वेंदो उन खां पोइ फारसी कलाम खे किताबनि खे तर्जुमो कयो वेंदो तमामु वॾो बहितरीन कमु थींदो इहो जेको आहे सो मखदूम नदीम साहिब जो वीह आहे फ़क़ीर तक़दीर जो माण्हू आहे जंहिं हलक वलक पोइ नाज़िक ज़मीनी सारा ॾींहुं इन्हनि गुज़र थिया इहो आहे मखदूम नदीम जॾहिं का लॻा ते मखदूम साईं अब्दुल रहमान शहीद साईं जन त सच इहो आहे त हे जेके दोस्त अदब सां वाबस्ता आहिनि या जेके दोस्त पंडाल में वेठा आहिनि हिकिड़ो नंढड़ो लम्हा ज़िक्र आहे जेकॾहिं माण्हू हिते अचण जो इहो मक़सदु कोन्हे सिर्फ़ु तकरीर ॿुधी या तकरीर करे माण्हू हलियो थो वञे इहो ज़रूरु आहे त जंहिं शख़्सियत जे हवाले सां ही प्रोग्राम थी रहियो आहे उहो वॾो उत्साह आहे असांजे लाइ त असांखे कीअं जीअणु खपे असांखे कीअं रहणु खपे असांखे कीअं उथणु खपे वेहणु खपे मखदूम साहिब तमामु वॾी लेवल जी शख़्सियत आलिम फाज़िल हाफ़िज़ साहिब शरीयत पर आरिफ़ बिल्लाह अल्लाह कामिल फ़क़ीर पंहिंजे दौर जा जेकॾहिं हीअं ॾिसूं हे 301 साल जी ॻाल्हि था कयूं
I said I think that it wasn't that since the Mulko, here since the squeeze Tivaya, here province of Pakistan to Mulko, I must have level everybody. जो नहीं बल्कि सराउंडिंग के पंजाब भाषा पत्तों बंदा एडवाइस खास तौर पे शरीयत के साथ बंदा ये काम की लेवल की कमाई नहीं करे तैना को जेकर हम एकले अल्लाह सोचे तो 300 साल के जितने जेका दर्शता हो गया है तकरीबन 6000 शागिर्द होया बना 6000 शागिर्द जेका मुतता जो सोचने में लगा था 300 साल के असा जितना मां पंजाब में वेंदा स्टेज वठी एक ताईं आखिर ताईं जेकर पंजे ख्याल में अध मिनट कलाक सोचो तो शायद पढ़दा दे घुमते असा खबर कान हो जे तो असा फिक्रो किया इना को जो कंट्रीब्यूशन करो 300 साल को प्रोग्राम का मखदूम साहब भाई वो कमाल आयतने हिसाब से 6000 स्टूडेंट्स के सिर्फ सिंध मुल्क जा रहा पर अपने मुल्क जा रहा मना खुद किया है वो जो गाल दान जिक्र से लाजम मखदूम है जिक्र के बाद बनी करे तो जिक्र तो करे ना जिक्र पन्ना सोचो इट्स रियली अमेजिंग यू अमेजिंग दैट 300 साल किया पूरा की सूरत आली आई नो वो दस्ता आई ना एडी बड़ी शख्सियत है आई उन्होंने ये शख्सियत देकर जब साहब शरीयत था तब उनका वक्त ये जालिम हुकूमत का मुहावरा रखा है मुहावरे का नतीजे में रिजल्ट यो लिखो तो खुद अपनी जालिम बादशाह फिर महसूस करो तो बयान सबाने की हुकूमत के पता थी माना रुआ इतनी एतरा मानो मुसलिका बिकॉज़ ऑफ डिफरेंट एस्पेक्ट्स एंड रीजन जे वो जो किरदार जे वो साहब जो शरीर जो करो आई ना का थ्रे महसूस करो तो ये भी जो लियो जो तो एक वक्त बसवा ये काम के पुटो एक जाए कैन यू मेक इट असा के दो तो बसवा ये काम जो एक जाए सही मानो के सोचने को मजबूर हो कर मना ले के बढ़िया और हकरी इंटरेस्टिंग से फकीर वाली है इते एक क्वेश्चन होगा ता एकड़ो तमाम नेड़ा वाला के शराब तौला जो चालो सही ठिकाना पेरिया दिनो ऐं उन्हनि जे चपन सां जॾहिं लॻो भरियो त ॾिण वारे खे ॿिए चयो त इहो शामिल न आहे उसण वारनि में शहीद थियण वारनि जो शामिल न आहे त प्यालो वापसि कयो ऐं पोइ छा थियो उहो माण्हू शहीद न थियो न पुठो ऐं पोइ जेका ज़िंदगी हुनजी रहे पई फॉर रेस्ट ऑफ हिज लाइफ उहो माण्हू पंहिंजा चप चटींदो रहियो शराब तौला चप खे टच कयो हाणे जेकर इन एस्पेक्ट खे वठूं त इहो रूप करोड़ जो कमाल हो हुन ज़ुल्म जी इता कई पर उहो रंग टुटी वियो जंहिंजो रंग आहे ऐं बुराई पाजो शहादत जी ऐं नरको अकेले माण्हू जी सौभागी माण्हू इट्स अमेजिंग आहे माण्हू खे सोचण ते मजबूर थो करे त हा सौभागी माण्हू वाकई पानी करला जो लिखियो पियो आहे जो कयो वञे थो इहो एग्ज़ैक्टली ईअं ई आहे इनफैक्ट इहो चए थो त असुल आशिक़नि जो सिर न सां घणो कमु असुल आशिक़नि जो सिर न सां घणो कमु सौ सिसियां अॻो संदो दोसां दम इहो वॾो कमु पिक कपिड़ियां जी न पड़े हाणे ॻाल्हि इहा आहे मरण हर माण्हू खे आहे मरण हर माण्हू खे आहे मखदूम साहब जो मरण शहीद थियणु दंडी मार लाइन उन्हनि जो शहीद थियणु इट्स
अॼु हींअर वेही एतिरा माण्हू ॾह माण्हू ऐं तव्हां असां ख़ुशनसीब माण्हू 300 सालनि खां पोइ उन्हनि खे यादि था कयूं जे मखदूम साहब शहीद न थिया शायदि अहिड़ी सूरत हाल न हुजे असां अदा करे वञूं हे ख़ुदि प्रूफ आहे हे ख़ुदि प्रूफ आहे पर असां ॾिठो आहे त फ़क़ीर याद अली साईं महेश्वर फ़क़ीर जेको सरे फ़क़ीर लालपुर साईं जे गादी नशीन आहे दरगाह जो जेका पीर वठंदड़ वाक़े आहे उहो शामिल जो वली सरे फ़क़ीर तो फ़क़ीर साईं खे चवंदा आहिनि त बाबा हे जेके मुक़बर आहिनि इहे ईअं न ठहंदा आहिनि फ़क़ीरी में इन्हनि जी बातनी तौर ते अप्रूवल मिलंदी तॾहिं ठहंदा ऐं वक़्तु मुक़ररु ठहण जो पर हाणे सुवाल ज़रूरु उभरंदो त यार कई भाषा में मुक़बर आहिनि पर जेकॾहिं तव्हां अखि वधाए ॾिसंदव त भाषा वारा मुक़बर या जिन जा पोइ पैसे वारा आहिनि मुक़बर ठाराइण वञे थी उहो जेसिताईं फिज़िकल लाइफ आहे इन बिल्डिंग जी 100 साल 100 साल जी पकड़ी पवंदी त के बि बात था करे इन जो मतिलबु उहे कामिल वली न अलाह वारा न आरिफ़ बिल्लाह ऐं सिर्फ़ु कुबा आरिफ़ बिल्लाह जे आशिक़नि ते ऐं उन कैटेगरी जे माण्हुनि ते कीअं क़यामत ताईं रहंदा ऐं हीअं एक्टिविटी थींदी रहंदी सो मां सम्झां थो त हीअ तव्हां सभिनी जी ख़ुशनसीबी जो असांखे हिते बुलाओ आयो आहे मखदूम साहब जी वॾी महिरबानी आहे त उहे हींअर सभु शइ खे ऑर्गनाइज़ कनि था ॿार उन्हनि खे बदाख़तो करणु वीह में पर असां सभिनी खे हिते हिकु सां महिरबानी मिलंदी आहे बदाख़तो महिरबानी वॾी महिरबानी हींअर मां दावत ख़िताब कंदुसि असांजो नायक मुअज़्ज़िज़ हमेशह अदब जी तरक़ी कंदड़ पाण मरकज़ी सेक्रेटरी सिंधियत में संघ सिंध आहिनि मोहतरम जनाब डॉक्टर मुश्ताक फुल साहब ने गुज़ारिश था अचनि ख़िताब मोहतरम जनाब डॉक्टर मुश्ताक फुल वॾी महिरबानी स्टेज पे बैठे सामूहिक रसूल दोस्तनि खे ये गुफ्तगू की सीधी है सवेरे ख्याल से लगाया वो दौर याद आ सोचो तो यार सदी इतनी खूबसूरत सदी जैमें शायद शहीद पैदा थे जैमें मखदूम आशिक़ छुट्टी पैदा थे उन दौर में मखदूम अब्दुर्रहमान शहीद पैदा थे उनके वक्त के पल लगा भाग वाला ये खुशनसीब माण्हू खे जो पल नसीब थींदा ऐं शायदि ये हिकिड़ो दौर हुयो जनरल अज़ीम माण्हू खे जन्म सुबुह क़ुरान पाक जी तिलावत ते कई वो फेसबुक ते उहा शइ रखी सही सूरत अंबिया में अल्लाह साईं फरमाइनि था नबी पाक जे वही नाज़िल थियो आहे तई तोखां अॻु कंहिं माण्हू खे सदाईं रहण वारो न कयोसि ऐं तूं मोए उहे सदाईं रहण वारा आहिनि छा सभु को जी मौत जो मज़ो छकण वारा पोइ मूं हिते वेठे सोचियो त सुबुह तिलावत कई मुक़दमो पढ़ियो मूं सोचियो त हीअ जेके दर्सो तदरीस सां इल्म सां ऐं इस्लाम सां मोहबत कंदड़ माण्हू हुया इन्हनि खे शायदि न ग़लति पक सां इहा ॼाण हुई त उन्हनि खे ख़बर हुई हुनजो ईमान हो असां जॾहिं ॿुधा माण्हू या 4 माण्हू सलामी था कनि त असां सम्झंदा न असां मरणा न असां कुर्सीअ ते रहणा पर उन्हनि माण्हुनि खे इहा पक हुई कि मौत जो मज़ो चखणो आहे पोइ हिकिड़े मौत कंहिंखे मौत करणु नसीब थो थिए कंहिंखे मौत करणु नसीब थो थिए ऐं शहादत जो रुतबो जेको आहे उहो तमामु वधीक खार वारा ऐं ख़ुशनसीब माण्हू खे मिलंदो ऐं
मां सम्झां थो त हीउ जेको दरसो तदरीस वारो सिलसिलो तॾहिं बि जारी हुयो ऐं अॼु बि जारी आहे त इहा जेका साईं लखन साहिबु ॻाल्हि कई इहो उन शइ जो तसलसल आहे त जेके अलाह जेके हक़ जेके सच जी ॻाल्हि कंदड़ आहिनि उन ते ईमान रखंदा उन्हनि जो सिलसिलो सच में हले बि शेर जो नज़्म मूंखे ॾाढो वणंदो आहे त कॾहिं वटि मरा त पोइ बचार ख़ार जो कॾहिं कॾहिं नसार जो त केरु बाग में वियो अञा त जाग थी जले अञा त वेड़ थी हले अञा त खाव खाव में लहू लहू लॻाव में विड़ी विड़ी विड़ण पिया रड़ी विड़ी विड़ण पिया अञा थी उन माण छा थियो बाण अञा घड़ी पुनीना अञा त रात थीना वञो वञो कुबे ॾियो वञी पिरीअ खे चओ अञा पियो जियां अञा पियो जियां मां सम्झां त इहो ई मौत जेको आहे इन क़िस्म जो मौत जेको आहे 222 माण्हू हिदायत ते शहीद थिया इहो जेको शहादत जो जाम आहे इहो ई शायदि शिकायत जो अञा पियो जियां अञा पियो जियां माना इहो मरण न आहे इहो ई जीअण आहे त पंहिंजे हक़ सां असल में तव्हां हाणे बि मां बिल्कुलु मुख़्तसिर ॻाल्हि ऐं जाइज़ो आहे त असां वटि शाह जो कल्चर आहे ऐं असां सदाई ॾाढी जे अॻियां वॾे माण्हुनि जे अॻियां हथ ॿधी बीठा हूंदा पर हिन बुज़ुर्गनि खे इहा अलाह जी तरफ़ां हिकिड़ी ताक़त ईंदी तबियत अख में मिलाए हुकुमरान सां ॻाल्हाए ऐं उन्हनि ॻाल्हायो या सम्झां थो बेख़बर न हुया बाख़बर हुया उन्हनि खे ख़बर हुई त हिन सच जो हिन हक़ जो हिन अखर में ॾेई साम्हूं सच चवण ऐं ॻाल्हाइण जो नतीजो छा आहे पर उन्हनि इहो दरअसल इहा उन्हनि जी हिकिड़ी फर्क हुई उर्दू में हिकिड़ो शेर आहे फर्क नामत करने से कोई अपना नहीं रहता पर उन्हनि खे इहा ख़बर हुई त असां जे रस्ते ते निकितल आहियूं इहो रस्तो हक़ जो आहे ऐं इहा हक़ जी बात जी जंग आहे ऐं उन जंग में जेको सोभार थियो उहो ई बाक़ी माण्हू खोड़ मरनि था खोड़ ॼमनि था माण्हू मरी वञे किरदारु ॾींदो रहे ऐं हिननि जो इहे जेको किरदारु आहे इहो तारीख़ में सदाई ज़िंदा रहंदो मां मखदूम साहिब खे पंहिंजे नंढे शहर सां भेटा ॾींदुसि त छोलनि जीअं छुला हर खां भुला मूंखे पोइ में मञ छोलनि जीअं छुला हर हंध खां भुला मूंखे पोइ मञी दे थधड़ी थधड़ी वाव या गर्मी मंझि भुला मूंखे पोइ मञी दे ऊंदारे में रोशनी ख़ुशबू वांग खिला मूंखे पोइ मञी दे आ मरण खां पोइ बि तोसां रोज़ मिला मूंखे पोइ आ मरण खां पोइ बि तोसां रोज़ मिला मूंखे पोइ मञी दे फांसी घाट मथां झुमिरियूं पाए झूला मूंखे पोइ मञी दे फांसी घाट मथां झुमिरियूं पाए झूला मूंखे पोइ मञी दे ऐं चांडोकी जा चमकंदे राति पंज रोला मूंखे पोइ मञी दे मां सम्झां थो त असांजे मन में रमण सां को फ़र्क़ु न पवंदो हू रब ज़ात खे बि ॾिठा ऐं हुनजो किरदारु पंहिंजे किरदार सां ज़िंदा रहंदा ऐं मखदूम नबी माशूम साहिब जो खुराक बयान लिखियो ऐं सचमुच त मूंखे जेका ॻाल्हि करणी हुई उहो दोस्त मुक़ररु करे मां जो सॼी मुंहिंजी मूं साईं खे चयो वेठी आयुसि मुंहिंजो साइंस जी ॻाल्हि थिए इन दरगाह इल्म अदब ॿोली किताबनि सां लाइब्रेरी माना इन्हनि जो क़याम जेको आहे मां सम्झां थो त समूरा दरगाह जेकॾहिं इन सिलसिले ते वधाइनि त इहे सिंध जेका आहे सॼी सुधरियल थी वेंदी इन समाज में तमामु तब्दीली थी सघे वॾी महिरबानी हींअर सदाती किताब खां पहिरियां असांखे किताब जी महूरत कंदासीं
किताब है मखदूम अब्दुर्रहमान शहीद खुराई जी जो मुरतब है मखदूम ज़ियादी मोहम्मद उर्फ मखदूम नदी मोहम्मद हाशमी मोअज़्ज़िज़ मेहमान गुज़ारिश है मेहरबानी करे इन किताब में नूर आइमा इन आज भी कॉन्फ्रेंस में भली कार जमा दो लतीफ़ कल्चरल ऑर्गेनाइजेशन गब्बर की टीम के जेके कई आया सनन जा वड़ा वड़ उन खां अलावा मोहतरम जनाब रसूल बख्श इचराई साहब जो पाण मुहक़िक़ भी आए खालिद साहिल कीरियो साहब प्रोफेसर मुज़फ़्फ़र अली सोलनी साहब अरसलान मेमून साहब जेके प्रोग्राम में आया मां तहे दिल सां संदन शुक्र अदा थो कयां हींअर असीं मौरूद जी तरफ़ वञी रहिया आहियूं किताब जी मौरूद नहायत शनायत मनायत शख्सियत वडो नालो अदीब शायर ब्रॉडकास्टर मोहतरम जनाब इनायत बलोच साहब साईं जी गुज़ारिश आहे त अचनि ऐं सदा ख़िताब कनि मोहतरम जनाब इनायत बलोच साहब मखदूम फयाज़ अहमद की गुज़ारिश आहे त अची अवार्ड हासिल कयो असांजो सीनियर सहाफ़ी मोहतरम जनाब रोशन अली मलक साहब रोशन मलक साहब जो अवार्ड मोहतरम जनाब रोशन मलक साहब जो अवार्ड मोहतरम गुलाम अली सदो साहब गुज़ारिश है वचन वसूल करो अदब के शोबे में लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड पाण मुहक़िक़ अदीब ऐं सिंध जो वॾो नालो पाण सचल अवार्ड में माणे चुका आहिनि हामी अवार्ड में माणे चुका आहिनि ऐं हींअर साईं खे बेदल अवार्ड भी मिलियो अदब में शोबे में निमाया कारकर्दगी ते लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड मोहतरम जनाब गौस बख्श अब्बासी खादम खोड़ा ऐं अदब में मिलियो अवार्ड लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड बाद वफ़ात सुणो असांजो शायर अज़ीम शख्सियत मोहतरम जनाब नज़र लाखाई साहब जंहिंजो अवार्ड वसूल कंदो संदसि फर्ज़ंद तालीमदान सहाफ़ी मोहतरम आसिफ लाखाई साहब समाजी ख़िदमत ते अवार्ड आहे लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड समाजी अॻवान तालीमदान मोहतरम जनाब लुत्फ़ अली सहतो साहब साईं जन की गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजो अवार्ड वसूल कनि समाजी ख़िदमतुनि ते अवार्ड आहे मोहतरम जनाब अब्दुल रहमान शेख साहब साईं मोहतरम अब्दुल रहमान शेख साहब जन की गुज़ारिश आहे त उहे अचनि ऐं पंहिंजो अवार्ड वसूल कनि साहब गुज़ारिश आहे त मखदूम मोहतरम जनाब अब्दुल रहमान शेख साहब जन जो अवार्ड वसूल कनि निमाया कारकर्दगी ते अवार्ड लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड असांजो उस्ताद मुहक़िक़ शायर अदीब मरहूम उस्ताद रजुद्दीन आसी सुमरो उनजो अवार्ड संदसि फर्ज़ंद वसूल कंदो उनखे गुज़ारिश आहे त अचे ऐं मोहतरम जनाब रजुद्दीन आसी सुमरो साहब जन जो अवार्ड वसूल कंदो ऐं तालीमी शोबे में निमाया कारकर्दगी ते अवार्ड मोहतरम जनाब उस्ताद निसार अहमद मेमून साहब बाद वफ़ात उन्हें जो अवार्ड वसूल करने लाइ मां गुज़ारिश कंदुमि मोहतरम जनाब हलीमुल्लाह सुमरो साहब जन खे दफ़ो अचनि ऐं साईं जो अवार्ड वसूल कनि तारिक मैसर जी गुज़ारिश आहे त अचनि ऐं साईं जन जो अवार्ड वसूल कनि
सेहत के शोबे में नुमाया कारकर्दगी जो अवार्ड असांजो मसीहा किरदार सीनियर डॉक्टर मोहतरम जनाब डॉक्टर दुर्मोहम्मद काजी साहब जे लाइ आहे उन जो अवार्ड मां गुज़ारिश कंदुसि मखदूम फयाज़ अहमद हाशमी साहब जन खे अचनि ऐं वसूल कनि ऐं सिहत जे शोबे में नुमाया कारकर्दगी जो अवार्ड मसीहा किरदार मोहतरम जनाब डॉक्टर मंजूर अहमद मल्ला साईं जन जो अवार्ड वसूल करण जे लाइ मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम ज़ाहिर तुनू साहब खे था अचनि ऐं अवार्ड वसूल कनि जिन्हें स्कॉलर मकाला पेश किया उन्होंने लाए अवार्ड है सब का मेरा अवार्ड है मोहतरम जनाब मोर बुगेल साईं जन की गुज़ारिश आता है अवार्ड वसूल कर अवार्ड देने के लिए मां गुज़ारिश कर सकते हैं साईं सैयद अकबर शाह उन के अलावा पीर सैयद अताउल्लाह शाह लकाई साहब जन गुज़ारिश आता है अवार्ड है हींअर अवार्ड है असांजे मानाते मुअज़्ज़िज़ मेहमान मोहतरम सैयद अकबर शाह जे लाइ साईं मोहतरम इनायत बलो साहब जन गुज़ारिश आहे त मोहतरम सैयद अकबर शाह खे अवार्ड ऐं यादगार अवार्ड आहे असांजी मानाते शख़्सियत असांजो अॻुवान सिंधी अदबी संगत जो मरकज़ी सेक्रेटरी मोहतरम जनाब डॉक्टर मुश्ताक फुल जे लाइ यादगार अवार्ड आहे साईं जन गुज़ारिश आहे त पंहिंजो अवार्ड वसूल कयो ऐं हींअर अवार्ड आहे मोहतरम जनाब मंजूर उजण साहब पाण अॻूणा सेक्रेटरी जनरल आहिनि सगा जा साईं जन गुज़ारिश आहे त उहो पंहिंजो अवार्ड वसूल कयो ऐं तहक़ीक़ जे मैदान में नुमाया नालो जंहिं मुफ़सिल मकालो पे पेश कियो स्कॉलर PhD स्कॉलर मोहतरम जनाब खावंद ॾिनो लाड़क साहब खे गुज़ारिश आहे त उहो अची पंहिंजो अवार्ड वसूल कयो ऐं हींअर अवार्ड आहे मोहतरम जनाब मोहम्मद तारिक मयसर ऐं अवार्ड आहे असांजी मानाती शख़्सियत पीर सैयद अताउल्लाह शाह लकारी पाण दरगाह अताबाद शरीफ लाड़काणो का कई आया संदन वॾा वॾा ऐं साईं जन खे गुज़ारिश आहे त उहो अचनि ऐं पंहिंजो अवार्ड वसूल कनि मोहतरम सैयद अताउल्लाह शाह लकिया प्रोफेसर फिदा हुसैन मोहम्मद साहब जन खे गुज़ारिश आहे त उहो अचनि ऐं पंहिंजो अवार्ड वसूल कनि ऐं हींअर अवार्ड आहे हमेशा आर्ट खे फ़रोग़ ॾियण वारो ड्रामा डायरेक्टर अदाकार राइटर ऐं पाण अॻूणा सदर बि आहिनि फिरपुर आर्ट्स काउंसिल जा मोहतरम जनाब सावल खान गाओ साईं जन खे ऐं हींअर यादगार शील्ड आहे मोहतरम जनाब प्रोफेसर डॉक्टर गुलाम सरवर मरखन साहब साईं जन खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजो यादगार अवार्ड वसूल कनि ऐं हींअर यादगार अवार्ड आहे मोहतरम फ़कीर अयाज़ मैसर साहब खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजो यादगार अवार्ड वसूल कनि ऐं जिन सुगड़न ऐं शाइरी पेश कई उन जे लाइ अवार्ड आहे सब खां पहिरियों गुज़ारिश कंदुसि नौजवान शाइर मोहतरम अली रज़ा कोसर खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजी शील्ड वसूल कनि
ऐं ॿियो अवार्ड आहे मोहतरम जनाब हुसैन बख्श मोहब्बती मैसर। मोहतरम जायद कुल्लो साहब गुज़ारिश आदा चन्नई पनुश अवार्ड वसूल कयो। मोहतरम जनाब राजा जुल्फकार अली लगारी। मोहतरम जनाब अब्दुल रशीद रिंसार। मोहतरम जनाब मुमताज अली दोस्तों ने गुजारिश आदो वचन। तारिक मैसर। मोहतरम जनाब अली बख्श मरी साहब गुजारिश आदा चन पांच अवार्ड वसूल कर। पाण पाकिस्तान खेल पाकिस्तान मोहतरम जनाब हाकिम अली रिंद। मोहतरम जनाब इमरान अली भटिया गुजारिश आदा चे। साहबी दोस्तों के लिए अवार्ड मोहतरम जनाब सीनियर साहब इकबाल अब्दुल साहब साईं ने गुजारिश आदा वठी अवार्ड वसूल कर। फयाज रतड़ साहब। मोहतरम जनाब अब्दुल हकीम शर साहब। अब्दुल साहब। नूर मोहम्मद नारी साहब। मोहतरम जनाब लतीफ अली नचानी साहब। मोहतरम जनाब मौलवी अब्दुल हफीज खोड़ो। हाफिज इमामदीन नारेजो। इशफाक अहमद शेख साहब। मोहतरम जनाब साहिल काजी साहब। मोहतरम जनाब इशफाक अहमद शेख साहब। मोहतरम जनाब साहिल काजी साहब। इमरान अहमद शाहानी। मोहतरम जनाब फयाज अब्बासी। मोहतरम सैयद यासीन शाह। मोहतरम यासिर इनकलाबी। नवीद हुसैन उजन।
मोहतरम नवीद सरोजन जे बार स्टाइल है मोहतरम डॉक्टर नेक मोहम्मद मेमून साहब, मोहतरम डॉक्टर नेक मोहम्मद मेमून साहब जेको लीड तो करे पीपीआई शाह है ऐं उन्हनि 2 ॾींहंनि जे हिते मेडिकल कैंप पे आई सो साईं खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजो एवॉर्ड वसूल कनि। मोहतरम जनाब मोहम्मद सिद्दीक मेमून, मोहतरम जनाब मोहम्मद सिद्दीक मेमून, वजीर उलण साहब, मोहतरम जनाब अयाज ख्वाजो, मोहतरम जनाब मोहम्मद सिद्दीक मेमून साहब, आखिरी अवार्ड मुझे लाइ ये बाद में भी गुजारिश की थी सोविनियर जो साईं जी मेहरबानी सां एडिटर मां पाण आया ऐं उन खां अलावा असां पहले बि हिकिड़ो बाबा रिसाला बि कढण वञी रहिया आहियूं अब्दुल शहीद ट्रस्ट जे तरफ़ां सो ही अवार्ड मिलियो। Yeah.